नाज़िन सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा सालियाना इम्तिहान शुरू थी विया आहिनि, जिन त कापीअ जी रोकथाम लाइ कलम 144 लागू करण बावजूदि मुख़्तलिफ़ शहरनि में इम्तिहानी सेंटरनि में कापी जी धूम मतल आहे। वधीक ॾिसूं था हिन रिपोर्ट में। सिंध में 9 ऐं 10 दर्जे जा सालाना इम्तिहान शुरू थियण सां ई कापी जी रोकथाम लाइ कलम 144 लागू हुजण बावजूदि कापी जी धूम मतल रही। इम्तिहानी मर्कज़नि 12 सिक्योरिटी जा इंतज़ाम त सख़्त कया विया हुआ, पर मुख़्तलिफ़ शहरनि में कापी ते कंट्रोल नज़र न आयो। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने जे तालीमी बोर्ड्स पारां इम्तिहान वरिता विया, जॾहिं त कापी जी रोकथाम लाइ कलम 144 लागू करण बावजूदि कापी ते को बि कंट्रोल न थियो। सांगड़ में शहीद बेनज़ीराबाद बोर्ड जी निगरानी हेठि 9 ऐं 10 क्लास जे शागिर्दनि जा सालाना इम्तिहाननि में कापी जी धूम मतल रही। सांगड़ ज़िले में 54 इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया। काज़ी अमन में तालीमी बोर्ड शहीद बेनज़ीराबाद जे मातहत 9 ऐं 10 क्लास जे शागिर्दनि जा इम्तिहान जारी रहिया, पर कापी बिना रंडक जे जारी रही। इम्तिहान दौरान हेस्को सब डिवीज़न पारां बिजली बंदि हुजण सबबि शागिर्दनि खे पेपर ॾियण में ॾुखियाइयूं पेश आयूं। मीरपुर ख़ास में तालीमी बोर्ड पारां 9 ऐं 10 क्लास जे इम्तिहाननि दौरान बि कापी बंदि न थी सघी। मीरपुर ख़ास डिवीज़न जे उमरकोट, थरपारकर ऐं मीरपुर ख़ास ज़िलनि में 96 सेंटर मुक़ररु कया विया। शागिर्दनि लाइ 16 ऐं शागिर्दनि लाइ 23 सेंटर मुक़ररु कया विया आहिनि। तालीमी बोर्ड लाड़काने तरफ़ां 9 जमात जे 16,284 उमेदवारनि खां सिंधी जो पर्चो वरितो वियो, जिन लाइ ज़िले में 47 इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया विया। खानवाण, ठरी मीरवा में बि कापी जो सिलसिलो जारी रहियो। सॼी सिंध जियां मीरवा गोरचाणी में बि मुख़्तलिफ़ सेंटरनि ते कापी जी धूम रही। सखर बोर्ड पारां बि वरितल इम्तिहान में कापी बंदि न थी सघी। बोर्ड इंतज़ामिया जो चवणो त सखर बोर्ड पारां 200 इम्तिहानी मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि। इम्तिहानी मर्कज़ जी निगरानी लाइ 3 टीमूं जोड़ियूं वयूं। इम्तिहाननि में मजमूई तौरु 1,75,077 शागिर्द ऐं शागिर्दनि हिसो वरितो।